अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जिस तईन दुनिया जी जान में कुरान पढ़ण वारा ही पढ़ण वारा, कुरान मजीद ॿुधण वारा ही ॿुधाइण वारा, ये आलिम ही तालिब, ये हाफिज़ ही कारी, ये मस्जिदों ही मदरसा, ये वाइज़ ही जलसान, तेस ताईं कुरान भी आए तो दुनिया जो जहान भी आए। जो तो दुनिया में सिर्फ टे शयूं, एक खालिक, ॿियो मखलूक, टी अहिड़ी शइ आहे जेका न खालिक आहे न मखलूक। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम ला इलाहा इल्ला हुवा खालिकु कुल्लि शै। फरमाई तव्हांजो रब, तव्हांजो मालिक, तव्हांजो खालिक सिर्फ अल्लाह, बाकी हर शे मखलूक है। आसमान मखलूक, जमीन मखलूक, जन्नत मखलूक, जहन्नम मखलूक, इंसान मखलूक, फरिश्ता मखलूक, जिन्न मखलूक, 1,24,000 अंबिया रसूल भी मखलूक। पर आमिना जो लाल हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी मखलूक का, खालिक सिर्फ अल्लाह। टी अहिड़ी शइ आहे जेका न खालिक आहे न मखलूक आहे, वो अल्लाह जो कुरान आहे जेको न खालिक आहे न मखलूक आहे, बल्कि ही कुरान रब जी सिफ़त है, रब जो कलाम। अल्लाह ताला पंहिंजे सिफ़तुनि सां हुयो, आए ऐं रहंदो, तो कुरान भी हुयो, कुरान आए, कुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। हुअं भी उसूल आहे त जंहिं शइ जी निस्बत अल्लाह ॾे थींदी आहे, अल्लाह उन जी हिफ़ाज़त कंदो आहे। जीअं बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई आहे न। अबरा बादशाह हाथम जो लश्कर खाए आयो, बैतुल्लाह के डांग ॾिना। मिना ऐं अरफात जे विच में हिकिड़ी वादी आहे मुहस्सब, इते अची अबरा जो लश्कर बीठो। साईं जन जे ॾाॾे ख्वाजा अब्दुल मुतलिब जा उठ पिया चढ़नि, फौजन हुए उठ ॿधा। अबरा चयो जेको बैतुल्लाह जो मुतवली आहे
वो अचे उन सां ॻाल्हियूं थींदियूं। बैतुल्ला जो मुतवली ख्वाजा अब्दुल मुत्तलिब हो, वॾो कदावर, हसीन जमील, रोब ताब वारो माण्हू हो। रिवायात में अचे तो जनाब अब्दुल मुत्तलिब अबरा जे साम्हूं आयो तो हुन ते एॾो रोब थियो जो इस्तक़बाल में उथी बीठो। अबरा बादशाह चयो जनाब असांजो मक़सद मक्के जे माण्हुनि सां जहिड़ो न आहे, मक्के जे अवाम सां असांजी दुश्मनी न आहे, असांजो जहिड़ो बैतुल्ला सां आहे। असां बैतुल्ला ड्राए असां साॻो यमन वापसि हलिया ईंदासीं। तव्हां विच में रुकावट थींदो त पोइ तव्हां सां विढ़ंदासीं। त अब्दुल मुत्तलिब चयो जनाब तव्हां जे फौजन मुंहिंजा उठ ॿधा आहिनि, महिरबानी कयो असांखे पंहिंजा उठ वापसि कयो। अबरा हैरान थियो, ही बैतुल्ला जो मुतवली, इनके बैतुल्ला जो फिक्र ना है, इनके उठन जो फिक्र है। तो उन्हें वक्त में जनाब ख्वाजा अब्दुल मुत्तलिब अबरा बादशाह के जेके लफ्ज़ चया उहे सोन जे पानी जे लिखण जे क़ाबिल आहिनि। ख्वाजा अब्दुल मुत्तलिब फरमायो जनाब इन्हनि उठन जो मालिक मां, तंहिंजे करे मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त मां पंहिंजे उठन खे छॾायां, बाक़ी हिन बैतुल्ला जो मालिक मां न आहियां। बैतुल्ला जो मालिक असांजो अल्लाह आहे, रब पंहिंजे घर जी हिफ़ाज़त पाण कंदो। बुधायो मुसलमानों अल्लाह पंहिंजे घर जी हिफ़ाज़त कई या न कई? फरमाई अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फ़ील अलम यजअल कैदहुम फ़ी तज़लील व अरसल अलैहिम तयरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील। सब जो सुभान अल्लाह। फरमाए जना अबरा बादशाह हाथन जो लश्कर काए आयो बैतुल्ला के ढाण जे लाइ। रब फरमायो कोन जे मुकाबले जिला मां रब पाण हेठ लही कोन आयुसि, का फरिश्तन जी तरबियत याफ्ता फौज उन जे मुकाबले जे लाइ न आई। या अल्लाह करो तुंहिंजो लश्कर हो। अल्लाह से फरमायो वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू, मुंहिंजो हिकिड़ो लश्कर कोन अथव, हज़ारे मुंहिंजा लश्कर अथव। आसमान मुंहिंजो लश्कर, ज़मीन मुंहिंजो लश्कर, हवाई तूफान भी मुंहिंजो लश्कर, ॿोॾ सैलाब भी मुंहिंजो लश्कर अथव, दरियाई समुंदर भी मुंहिंजो लश्कर अथव, मच्छर भी मुंहिंजो लश्कर अथव, किवलियूं माखोड़ा भी मुंहिंजो लश्कर अथव, ज़िलज़िलो भी मुंहिंजो लश्कर अथव। वमा यालम जुनूद रब्बिक इल्ला हू, रब फमा मुंहिंजी हिकिड़ी फौज कान अथव, हज़ारे मां रब जूं फौजूं आहिनि, तव्हां कहिड़ी फौज जो मुक़ाबिलो करे सघंदा? फरमाए मां पंहिंजे फौजुनि खे पाण थो ॼाणा, तव्हांखे कोई पतो न आहे। या अल्लाह भला अबरा जी ताक़तवर फौज जे मुक़ाबले जे लाइ तुझी कड़ी फौज आई। अल्लाह से फरमा व अरसल अलैहिम तयरन अबाबील, नंढड़ल पखिन जी फौज आई। झिरकी जितरा नंढड़ा पखी आ, या अल्लाह भला उन्हनि वटि गोरी मिसाइल हुयो, एटम बम हुया, जितरी उन्हनि वटि गोलियूं हुयूं। फरमाई न तरमीहिम बिहिजारतिम मिन सिज्जील, दाल जे चणे जेतिरियूं नंढियूं पत्थरियूं ॿ चंबन में हिकिड़ी चुंब में बस उहे पत्थरियूं उछलाइनि। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था हिकिड़ी पत्थरी भी निशाने खां गुस्से खां न पई,
जै भी फौजी जे मथे के वा पथरी लगे पई उन फौजी के क्रॉस करे हाथी के क्रॉस करे वने जमीन में सुराख पई करे उन्हीं वक्त में वो फौजी हाथी समेत फाटी जरा जरा बंजी पे वने फजअलहुम कास्फिम माकूल माई करे छड़ियो मान दिया ओ लगाव बुधायो रब पंजे घर जी हिफाजत कई या न कई रसूलुल्लाह माना अल्लाह जो रसूल जे बैतुल्लाह जी रब हिफाजत कई या रसूलुल्लाह जी भी रब हिफाजत कई इन जे करे अल्लाह से फरमा वल्लाहु यासिमुका मिनन नास ओ मुझा महबूब तो के चौकीदार रखण जी जरूरत ना है तो के पहरेदार रखण जी जरूरत ना है तो के बॉडीगार्ड रखण जी जरूरत ना है तुझी हिफाजत करा वारो मां रब पारा 100 मक्के जा सरदार तलवारू खणी अचे बैते नबूवत जे बारा बीठा अल्लाह से फरमा मुझा महबूब बाहर निकिर या अल्लाह मैं किथों निकरा गिराट जितरी भी जाए खाली ना है रब फरमा मुझा सोना पत्थरन जी मुठो छिला वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा पत्थरन जी मुठो छिलाए तो जो कमा इनल पत्थरन की तराई करे तुझे दुश्मनन जी अखिल के अंधो बनाए तुझे वार वार जी हिफाजत करो मां अल्लाह जो कमा बुधायो रब पंजे रसूल जी हिफाजत कई या न कई वलीउल्लाह माना अल्लाह जो दोस्त वली जी निस्बत भी अल्लाह दे थवे जे बैतुल्लाह जी रब हिफाजत कईया जे रसूलुल्लाह जी रब हिफाजत कईया मुसलमानों ई रब पंजे दोस्तन जी भी हिफाजत कंदो थवे आत्मा तो के कुरान मजीद जे रोशनी में रब जे दोस्तन जो एक वाक्यो बुधाया दक्यानू जिक्र जालिम बादशाह होयो एकड़े पासे ना बुत भी आ गई बे पासे ना बाह जो मच बाराई पूरे मुल्क में ऐलान कई जेको मुंजो सजदो कंदो बुत जो सजदो कंदो नौकरी उनके मिलंदी ठीका उनके मिलंदा वजारत उनके मिलंदियूं ओदा उनके मिलंदा जेको मुंजो ऐं मुंजे पुत जो सजदो न कंदो उनके जेरे बाह में जलाईंदुस यो ऐलान रब जो दस्तूर इन्न लिकुल फिरौन मूसा जिथे बातिल फिरौन जी सूरत में ईंदो त हक हजरत मूसा जी सूरत में ईंदो बातिल निमरूद जी सूरत में ईंदो त हक हजरत इब्राहिम जी सूरत में सामो ईंदो बातिल अबू जहल अबू लहब उतबे शैबे जी सूरत में ईंदो त हक मोहम्मद मुस्तफा जे सूरत में सामो ईंदो बातिल जे करे बिदअत राफिजियत कादियानियत सरमाएदाराना निजाम इमरानी फितने जे सूरत में सामो ईंदो त हक इंशाअल्लाह उलमा देवबंद जमीयत उलमा इस्लाम मौलाना फजल रहमान जी सूरत में सामो सब वड़ा वड़ा नवाब सरदार बादशाह जी आडो झुकन पिया पर कुरान तो फरमा इन्नहुम फित्यतुन होते चंद नौजवान फित्यतुन माना नौजवान 7 नौजवान होया आमनु बिरब्बिहिम पर रब सा वायदो कयूं या अल्लाह असा मरी वेंदासी जान कुर्बान कंदासी बाह में सगम कबूल कंदासी कंध कपाईंदासी पर तोखों सवा बेजे आडो न झुकंदासी कुरान तो फरमा रब सा वायदो कयूं अल्लाह से फरमा बरबतना अला कुलूबिहिम हू कुर्बानी जे ला त्याग थी मां अल्लाह उनन जे दिलन के मजबूत कयो
उन्हें दिल के मजबूत करके अल्लाह से फरमायो असां उन्हें दिल के मजबूत कयो सी इस कामो बीठा जबल सिधा बीठा बादशाह चे मुझो सजदो चुनदा कयो मुझे बुत जी सलामी चुनदा भरियो उन्हें नौजवान बादशाह के चयो फकालू रब्बुना व रब्बुस समावाति वल अर्द दक्यानू सत्तू भी असां जो रब नाई तुआरो बुत भी असां जो रब नाई असां जो रब वो आज को आसमान जो भी रब त जमीन जो भी रब लन नदू मिन दूनिही इलाहा असां अल्लाह को सवा बेजियाडो न झुकंदासी रब को सवा बेजो सजदो न कंदासी नफे नुकसान जो मालिक तू को नहीं असांजे नफे नुकसान जो मालिक असांजो अल्लाह बादशाह जो ठीक है सुभाणे ताईं तव्हांखे मोहलत है सोचो कुरान तो बमावे सतई नौजवान निकता एकड़ो कुत्तो बीठो उन कुत्ते जो यो मंजर ॾिठो त भेण अल्लाह जा नेक माना जो बादशाह जे आॾो भी न झुकिया बुत जो भी सजदो न कयूं कुत्ते चयो त ही सच्चा माण्हू आहिनि उन नेकनि खे चई त मूंखे भी पाण सां गॾु वठी हलो जिथे तव्हां उते मां समझो सुभान नेकन सां गॾु हलियो अल्लाह के कुत्ते जी अदा एडी बणी वई जो जिथे उन नेकन जो जिक्र होते उन कुत्ते जो जिक्र वकल्बुहुम बासितुन ज़राइहि बिल वसीद कुरान को फरमा जाओ दोस्त गार में सुता पिया ओ वफादार कुत्तो गार जे मुंह ते पंहिंजे टंगुनि खे खिंडेड़ी वेठो नेकन जी संगत में फायदो तांजे करे त सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो इहो कुत्तो जेको नेकन जी सोबत में रहियो अल्लाह ताला इन कुत्ते खे बलम बिन बाउरा जो रूह विझंदुसि बलम बिन बाउरा ॿुधो क़ुरान में उन जो ज़िक्र फमसलुहु कमसलिल कल्ब बलम बिन बाउरा वॾो बुज़ुर्ग हुयो मुस्तजाब दुआ हो जेका भी दुआ कंदो अल्लाह उन जी दुआ के कबूल कंदो पर वो ज़ालिम बुज़ुर्ग वडेरन नहीं सरदारन जे चवण ते पंहिंजे ज़ाल जे चवण ते हजरत मूसा जे मुखालिफ थी बीठो मूसा अलैहि सलाम जे ला बददुआ कई अल्लाह से फरमायो फमसलुहु कमसलिल कल्ब सॼो उन जा ज़िक्र अज़कार सॼी इबादत उन जी चटो थी वई कुत्ते वांगुरु सके पियो वेठो तरह भी सके पियो हले पियो तरह भी सके पियो सुतो पियो तरह भी कुत्ते वांगुरु ज़ुबान ॿाहिरि कढी सके पियो क़यामत जो ॾींहुं थींदो यो बलम बिन बाउरा जेको बुजुर्ग हुयो नेकन सां दुश्मनी रखी हज़रत मूसा सां वो कुत्ते जी सूरत में वनी जहन्नम में ऊंधो थी किरंदो ई कुत्तो जेको नेकन सां गॾु हलियो नेकन जो साथ ॾिनई रब इन कुत्ते खे बलम बिन बाउरा जो रूह विझी उन जी सूरत बनाए करे जन्नत गार में सुता कुत्तो ॿार होते सुमी अल्लाह ताला जो पंहिंजे दोस्तन सां एॾो प्यार हूंदो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार न आहे जियां अम्मा पंहिंजे बच्चे खे
कन्नन ते थपकी हणी करे निंड कराईंदी आ। अल्लाह से फरमायो फज़रबना अला आज़ानिहिम फिल कहफ़ सिनीन अददा। 15 सिपारो सूरत कहफ़ तव। रब फरमायो मां रब पंहिंजे कुदरत जे हथन जी थपकी पंहिंजे दोस्तन जे कन्नन ते हणी करे उन्हनि खे निंड कराया। सब जो सुभान या अल्लाह केतिरो वक्त उन्हनि खे निंड अची वई। हिकिड़ी रात हिकिड़ो ॾींहुं हफ्तो या महीनो साल या 2 साल फरमाइन नवल बिसूफी काफिहिम सलासमियतिन सिनीन वज़दादू तिस्आ। रब फरमायो मां पंहिंजे दोस्तन खे निंड ॾेई छॾियमि पर 309 साल 309 साल उहे नौजवान निंड में सुता पिया। 309 सालनि जे अंदर उन्हनि खे बुख भी न लगी। 309 सालनि जे अंदर उन्हनि खे उञ भी न लगी। उन्हनि जा लटड़ा भी मेरा कोन थिया। उन्हनि जा वार भी वॾा कोन थिया। उन्हनि जा नह भी वॾा कोन थिया। असां रुगो सियारे जी रात 10 कलाक सुम्हंदा आहियूं त पासनि में सूर पइजी वेंदो आहे। अल्लाह से फरमायो 309 साल गार में सुता पिया पर वनुक़ल्लिबुहुम ज़ातल यमीन व ज़ातश शिमाल। रब फरमायो मां उन्हनि जे पासनि खे भी तब्दील कंदो रहियुसि। करमल सॼे पासे सुता पिया करमल खबे पासे सुता पिया। वतरा शम्स इज़ा तलअत तज़ावर वल काफ़िहिम ज़ातल यमीन व इज़ा गरबत तक़रिज़ुहुम ज़ातश शिमाल। ये गार में सुता पिया सामो सिज पियो उभरे। अल्लाह ताला फरमायो सुबह जो भी सिज पासे को लड़ी पियो वञे शाम जो भी पासे को लड़ी पियो वञे। मुझे दोस्तन के सिज जे उस जो तो भी न पियो अचे। सुम्मा बासनाहुम रब फरमा वरी उथारियो इहो असां के सबक आहे। मता तव्हां समझो त मरी वियासीं त छुटासीं वरी उथंदासीं। बाबा उथंदा ये दुनिया वने पई वरी अॻिते ॿियो सफ़र। जी हज़रत अली से फरमायो इरतहलत दुनिया मुदबिरतन वरतहलतिल आखिरत मुक़बिलतन। मुझे सोने अली से फरमायो दुनिया वने पई आखिरत अचे पई। असां दुनिया के छॾियूं पिया आखिरत ॾे वञूं पिया। आया जीअं पोतीअ कब्र जे वेझो पिया वञूं। तव्हां त ख़ुशि पिया था थियो त ॼाण रजब वियो वरी शाबान भी वियो वरी रमज़ान वरी ईद थींदी ख़ुशियूं मल्हाईंदासीं। वरी पुट जी शादी कराइणी आहे। असां जा त साल गुज़रनि था त ईसाइन वांगुरु ख़ुशियूं पिया कनि मुस्लमान केक पिया कटनि त असांजो साल गुज़री वियो। ज़ालिम ॾुख नथा कंदा ज़िंदगी जो साल खुटी पियो आहे। युसिरुल मरअ मा ज़हबल लयाली वकान ज़हाबुन लहू ज़हाबा। ईअं नथा सोचो त असांजी ज़िंदगी पे खुटे। हज़रत अली से फरमायो दुनिया के छॾियूं पिया आखिरत ॾे वञूं पिया। दुनिया पोइते पई वञे आखिरत साम्हूं अचे पई। फलिकुल वाहिदतिन मिनहुमा बनून। हज़रत अली से फरमायो दुनिया के भी पुट अथव आखिरत के भी पुट अथव। फरमायो फकूनू अबना अल आखिरा। ओ मुझे नबी जा उम्मती हो तव्हां आखिरत जा पुट थियो। वला तकूनू मिन अबना दुनिया। दुनिया जा पुट न थियो आखिरत जा पुट थियो। दुनिया जी एतरी तैयारी न कयो आखिरत जी तैयारी कयो। अल्यौम अमल अजो अमल ला हिसाब। अजो हिसाब कोन थव गदन हिसाब ला अमल। सुभाणे कब्र में क़यामत में हिसाब थव उते अमल कोन थव। अमल हिते करते करते।
अल्लाह से फरमायो 309 साल खां बाद मां उन्हनि खे उथारियो इन उम्मत के एक मसलो समझाने लगा। अल्लाह से के पतो हुयो आखिरी जमाने में अड़ा माण्हू भी पैदा थींदा जेके चवंदा बाबा पीरन फकीरन के हर शे जी खबर पवे थी। मुझे मुर्शिद जे मज़ार ते झिरकी वेंदी आ त साईं के खबर पइजी वेंदी आ त न रोया मांदिया। साईं मुझे मुर्शिद के त इहा भी खबर पवे थी त मुरीद जे घर में दाल पकी आ या मच्छी पकी आ। अल्लाह ताला इन्हनि खे समझाइण जे लाइ फरमाई मां पंहिंजे दोस्तनि खे उथारियुम लियतसाअलू बैनहुम। रब फरमाए हिक ॿिए खां पुछा कयो त केतिरो वक़्तु हिते टिकिया हो। क़ाल क़ाइलुम मिनहुम कम लबिस्तुम। एकड़े पुछा कई बाबा केतिरो वक़्तु हिते टिकिया हो। क़ालू लबिस्ना यौमन औ बाज़ यौम। कंहिं चयो ॾींहुं टिकिया हूं, कंहिं चयो अधु ॾींहुं टिकिया हूं, कंहिं चयो ॾींहं जो 3 हिसो टिकिया हूं, कंहिं चयो ॾींहं जी चौथाई टिकिया हूं। सिज ॾे पिया निहारनि त करबला आयासीं, हिन महिल किथे सिज बीठो आ। होया भी अल्लाह जा सच्चा वली होया भी ज़िंदा मरी कोन विया, निंड में सुतला, पर उन्हनि खे पतो कोन पियो त केतिरो वक़्तु असां गार में सुता आहियूं। मालूम थियो त हर शइ खे ॼाणण वारो हिकिड़ो अल्लाह। वलमुलित मिनहुम रूबा। अञा ताईं रब जा दोस्त सुता पिया उड़ाई केर वञी कोन थो सघे, एॾो उन्हनि में रोब, कंहिंखे हिमत ई नथी। ॿुधायो रब पंहिंजे दोस्तनि जी हिफ़ाज़त करे थो या कलामुल्लाह इन जी निस्बत करियो। कलामुल्लाह माना अल्लाह जो कलाम। जियां बैतुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ, जियां रसूलुल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ, जियां वलीउल्लाह जी रब हिफ़ाज़त कई आ, इन कलामुल्लाह जी हिफ़ाज़त करण वारो भी रब पाण है। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र। रब फरमाई असां जो आ, ये खजानो का जो रब फरमा तो ई खजानो असां जो आ। व इन्ना लहू लहाफिज़ून। इन खजाने जी हिफ़ाज़त भी पाण कंदासीं। या अल्लाह असां जा वडेरा सरदार, असां जा मिनिस्टर ऑफिसर के पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त लोही कोटन में पिया कनि, मज़बूत किलन में लोह जूं मज़बूत अलमारियूं के बैंकुनि में, चौकीदारनि ऐं पुलिस जे पारे में। भला ही तुंहिंजो क़ीमती खजानो आ, इन जी हिफ़ाज़त किथे थींदी? लोही कोटन में, मज़बूत किलन में, अलमारन में, पुलिस ऐं फौज जे पारे में। अल्लाह से फमनन बल हुवा आयातुन बय्यिनात फी सुदूरिल लज़ीना ऊतुल इल्म। रब फरमा पंहिंजे खजाने जी हिफ़ाज़त कई आ इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में। ये खजानो किथे आहे? आलिमन हाफ़िज़न जे सीनन में ध। मां त तव्हांखे सादरो थो ॾिसण में अचां जोगी फ़क़ीर, पर ही क़ुरान सॼो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे सीने में आहे। ही क़ुरान बंदि करे तव्हां वेहो, मां मुंड खां वठी पछाड़ीअ ताईं हिक ई जाते तव्हांखे क़ुरान ॿुधाए सघां थो अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो खजानो कंहिं कोठीअ में हुजे ऐं हुन कोठीअ खे केरु खाट अलमारी में हुजे तव्हांजो खजानो, ऐं हुन अलमारीअ जे कुल्फ खे केरु भञे, पुलिस ऐं पहरेदार जे पहरे में तव्हांजो खजानो हुजे, को चौकीदार पुलिस वारे खे मारे तव्हां छॾींदो? रब फरमा तो मुंहिंजो खजानो इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि जे सीननि में अथव। जेको इन्हनि आलिमनि ऐं हाफ़िज़नि खे खाट हणण जी कोशिश कंदो, मां रब न छॾींदुसि।
मेहरबानी कयो हिनन आलिमन हाफिज़न सां ॾाढा बि न ॻाल्हाईंदा कयो हिनन जे सीनन में अल्लाह जो खजानो मन आदाली वलियन फ़क़द आज़नतु बिल हर्ब।